बुलड़ी शाह करीम में सारियालो फसल लहंदे राइस मिलर्स मालिकनि ऐं वापारियुनि तरफ़ां हथरादू सारियुनि जा रेट घटाइण ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। आबादगार अॻवाननि ज़ाहिद ख़ान रिंद ऐं अशरफ जोतई जी अॻवानी में झोग शरीफ़ खां बुलड़ी शाह करीम ताईं एहतिजाजी रैली कढी, जेका बुलड़ी शाह करीम जे मुख्य चौक ते पहुती, जिते आबादगारनि पारां एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन हवाले सां पेश आहे असांजे रिपोर्टर अली ॾिनो रिंद जी इहा रिपोर्ट। बिल्कुल हिन वक्त असां बुलड़ी शाह करीम में बीठा आहियूं, जिते एहतिजाज कयो पियो वञे सारियुनि जे लात ख़िलाफ़, जेको ज़मींदारनि हारियुनि ऐं आबादगारनि खे मुनासिब अघु न मिलण ऐं कारखानेदारनि जी हिकाठी क़ाइमु रहण जे ख़िलाफ़ रईस ज़ाहिद ख़ान ऐं अशरफ जोतई जी अॻवानी में एहतिजाज कयो पियो वञे, जेको झोग शरीफ़ खां पैदल रैली जी सूरत में बुलड़ी शाह करीम पहुतो आहे, जिते हींअर तकरीरूं हली रहियूं आहिनि, जेको अॻिते जे लाइ अमल जोड़ियो वेंदो। जी वतन परस्ती जो ॾोहो से जवान हिम्मत ऐं दबदबे सां प्यासे जे लिखो वॾनि थियूं, सदागिया वणनि थियूं यार मूंखे, न खपे भीख में नक्सल कसम में वेरियल ही बहार मूंखे, ॾे थी नौ कोई सां उन ख़िज़ा सां प्यार मूंखे। बाबा